ॿियो वारी ॾे ख़बर। तूं ॿुधा आउं ख़ुशि वेठो आहियां, तूं ॿुधा छा पियो करे अॼुकल्ह? हिते यार वेठा आहियूं, ॿियो तूं ॿुधा। तूं एतिरो पढ़ियल लिखियल आहीं, सभिनी खे ख़बर आहे, ठीकु हा। आहे, मूंखे बि ख़बर आहे, पर हिकिड़ो तूं सां मुंहिंजो सुवालु आहे, त मूंखे ॿुधाईंदे हा ॿुधाए। ही भित ते छा लिखियलु आहे? बसि बसि मतिलबु हाणे तूं मूंखे इहो पुछींदो हिन में लिखियलु आहे तूं केरु आहीं? हा ॿुधा न, हिन में लिखियलु आहे तूं केरु आहीं? चरियो थियई आउं तोखे, तूं मूंखे अॻे सुञाणे पियो, ॿुधा ही छा लिखियलु आहे भित ते? अरे मामा भित ते लिखियलु आहे तूं केरु आहीं? रुगो स्टाइल कयो, ॿियो पढ़णु वढ़णु तव्हांखे अचे कोन, रुगो फूकूं, हलो हितां हलो। बाबा तूं ॿियो केरु माण्हू ॾिस हुन जेको इहे करे। हल सभु मूं जहिड़ा अंधे लॻी हल था केरु पढ़ियल लिखियल न आहे। तो साईं कहिड़ा ख़ुशी मदन, तव्हां मूंखे शागिर्द यूनिवर्सिटी जा लॻो पिया, ॿुधायो तव्हां केतिरा पढ़ियल लिखियल आहियो, कीअं आहियो, ॿुधायो साईं। आउं यूनिवर्सिटी में आहियां। यूनिवर्सिटी में? तो मूंखे तो हिकिड़ो सुवाल जो जवाबु ॾींदे, ॿुधायो। ही भित ते छा लिखियल आहे? ही लिखियलु आहे तूं केरु आहीं? हू साॻी जवाबु। अरे जानी ही न ॿुधा, हिते लिखियलु छा आहे हू ॿुधा मूंखे। आउं ॿुधायां पियो ही केरु आहीं, तूं केरु रुगो आहीं? यूनिवर्सिटी में फूंको दॿी वेठा आहियो, ॿियो कुझु पढ़ो वढ़ो कुझु कोन आहे, सभु मूं वांगुरु आहे, हलो हितां हल 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 हितां हल दॿू फूंको रुगो सभु मूं वांगुरु मवाली वेठा आहिनि, रुगो पाण खे अलाए छा था सम्झनि, पढ़ियल लिखियल केरु न आहे। हाणे चई चवां, अरे तूं त मूंखे डॉक्टर लॻे पियो, कंहिं शइ जो डॉक्टर आहे, हीउ पाण पियो पंहिंजी बॉक्स खणी पियो हलाए हिते। आउं जानवरनि जा डॉक्टर आहियां। जानवर जा डॉक्टर आहे, पढ़ियल लिखियल आहीं या न रुगो उहो ई डिग्रियूं हथ में खणी वेठो आहे पैसनि वारी? हा पढ़ियल लिखियल। त मूंखे ॿुधा ही छा लिखियल आहे हिते? ही लिखियलु आहे तूं केरु आहीं? वरी हू साॻी ॻाल्हि, मूंखे सभु सुञाणंदा आहिनि दुनिया में, सॼी दुनिया मूंखे सुञाणे, ऐं आया ई रोल, तूं ॿुधाए हिते छा लिखियलु आहे? तूं केरु आहीं? पंहिंजो दॿो खण पंहिंजो, हल हितां हल हल हितां, रुको फूंकूं दॿी, हल हितां हल। हाणे कंहिंसां पुछां? अरे ही मुंहिंजो यार अचे पियो, मामा लालू छा हाल आहे? मवाली कहिड़ी दुनिया में एतिरा ॾींहं कहिड़ी खॾ में होए? आऊं बसि हिते वेठो आहियां, तोखे ख़बर आहे पंहिंजो ई अॾो आड़ो आहे। पाड़ो सॼो तंग थो मां। यार ही वरी तूं अची मुंहिंजी बेइज्जती शुरू कई सिधी ॻाल्हि आहे, तूं आइन लाॻिन जो ही चश्मो पातो है। यार ही ग़रीब आहियूं, ही मवाली सभु ही पए। गरीब गधे तूं कोन आई, ही हिकिड़ी हेडलाइट ॿी केॾां वई? ही यार हेडलाइट ॿिए के ॾे शादी वादी कई न यार, हू असुरो ई न आहे तो मुंहिंजो। ये हर फंक्शन में तूं पेंटी छटी बार गॾु पियो खणी घुमी। ही माण्हुनि जा आहिनि, बसि किराए ते वठी थो अचां। अव्हांखे खपनि खणो हिन खां कुझु न कुझु, बाक़ी ईअं मां पाकिस्तान जी आदमशुमारी हिकिड़े तो ई अची वधाई। हा मूं ई वधाई आहे। तो अदा ही कर्ज़ न थींदो, ॿियो छा थींदो, अहिड़ा हिते ख़ुदा जा मालिक वेठा आहिनि। बहरहाल अॼु तुंहिंजो कमु कहिड़ो, मूंखे फाइनल 2 मिंटनि में ॿुधाइजां। घणो ॻाल्हाइण त ॾे कोन पियो, विच में पंहिंजी शूटिंग आहे, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, हिते छा लिखियलु आहे यार दीवार ते? ई तो मूंखे हर बार पुछी शर्मसार छो पियो करे? पढ़ियल लिखियल आहीं न? पढ़ियल लिखियल जी ॻाल्हि कहिड़ी, इन में लिखियल आहे तूं केरु आहीं, पाण त अॻे हिकु ॿिए वो खे वरी सुञाणो। साॻी ॻाल्हि, यार ही छा लिखियल आहे आऊं वञां। अरे यार पुछा केरु मूंखे नथो यार, ॿुधाए इहो आहे त तूं केरु आहीं? यार, मूंखे त तूं अॻे सुञाणे आऊं तोखे सुञाणां। मजाक वेंदी मां जान छॾा मवाली मां आऊं अची फातवा गरीब माण्हू यार आहियूं, छॾ त वञी धंधे जी कयां। न न धंधे छॾ, तूं मूंखे अॼु महीने पोइ 2 साल पोइ मिलिया, ॿुधा ही छा लिखियल आहे, ॿुधा यार इहो लिखियल आहे तूं केरु आहीं। बाबा आऊं तोखे सुञाणा पियो, पोइ बि तूं चरियो अलाए छा मवाली अॼु घणो पीतो आहे यार। यार पैसा ई कोन, किथां पिया, लॉकडाउन लॻो पियो, मज़दूरी कुझु न आहे, तूं ॿुधा हिते छा लिखियल आहे? तूं पीअण जी ॻाल्हि जी छॾ, तूं ही लिखियल छा आहे ॿुधा, न सां कोन बाबा तूं केरु आहीं? वरी साॻी ॻाल्हि, अॻे होशियार ही तुंहिंजी हाल बकरी भई अहिड़ो मुल्क में हिते आहे कोन, पढ़ाई का शइ कोन्हे, ईअं घुम बसि रुगो माण्हुनि खे पियो हा डॉक्टर आहिनि जे डॉक्टर पाणी वारी वो हिकिड़ो मूं वटि हींअर आयो डॉक्टर, वो साॻी हाल आहे, मास्टर डॉक्टर शायदि सभु मूं वटि हिते आया हुआ। मास्टर बाबा ही सिर जहिड़ो टच मोबाइल उहो सॼो ॾींहुं वेही कां उॾाइनि अंदरि हाॾा उॾाइनि जेकी लॻे। तुंहिंजो कमु न आहे, तूं बि होशियार न आहे, रुगो माण्हुनि खे बचाए। रुगो फिरण जो ज़मानो लॻो पियो, पढ़ाई आहे किथे तूं अॻे वांगुरु सॼी ज़िंदगी मां सभु मूं वांगुरु आहे। मूं चयो केरु हिन दुनिया में पढ़ियल हूंदो, केरु बि न आहे हिन मुल्क में। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो, हू बि निभाग निकितो आहे। बसि यार दोस्तों अस्सलाम वालेकुम, असांजे हिन अनीश आचार्य जे नाले के चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे शेयर कयो, पसंदि अचे त अॻिते बि शेयर कयो। महिरबानी।